उस्ताद असां भी तव्हांजो यादगिरी रिकॉर्ड करण आया आहियूं असां भी तव्हांजो यादगिरी रिकॉर्ड करण आया आहियूं यादगिरी हुजनि न सां अचो उस्ताद कहिड़ा हाल ख़ुशि आहियो ख़ैर तवे ठीकु आहे बाबा ख़ुशि आहियो ख़ैर हे अदड़ो न ॼाणे मुंहिंजो वॾड़ो इहो अथई माशाल्लाह ॿियो ख़ैर आहे उस्ताद तवे ठीकु आहे अल्लाह जा शान हवाई ज़फ़र खोकर मुंहिंजे रामन जो डायरेक्टर मां ख़ादिम ताबेदार मां नौकर ताबेदार डायरेक्टर मीरा जो ज़फ़र कोकर हिन नए ड्रामे जो डायरेक्टर ज़फ़र कोकर असांजो राज राणी जो डायरेक्टर राज राणी जो ऐं बहितरीनु इंसान बहितरीनु दोस्त ऐं हिकिड़ो प्रेज़ेंटेशन जो हिकिड़ो बादशाह बाबा ख़ुदा खे असां तव्हांजा ख़ादिम आहियूं नौकर आहियूं तव्हां खां सिखिया आहियूं ईअं न चओ असांजा तव्हां माना ईअं सम्झो जेको सिंबल हूंदो आहे न कंहिंजी कामयाबी जो लाइक़ु हुजे हुनखे ईअं चइजे न मां ख़ादिम आहियां उस्ताद तव्हांजो मूं जहिड़े ग़रीब जंहिं सां शइ जो लाइक़ु आहे उन शइ ते ॻाल्हाए थो जंहिं शइ जो तूं लाइक़ु उन शइ ते ॻाल्हाए थो उस्ताद उस्ताद गुरबत पंहिंजी जाइ ते आहे उहा अलॻि शइ आहे लेकिन जेको इंसान आहे जेको हुनजो विजन आहे जेको हुनजो दिमाग़ आहे उहा त वॾी ॻाल्हि आहे न असल में बसि आहे इंसान जी ॻाल्हि इंसान था न असुल में जेका इंसान ज़फ़र खोकर हिकिड़ो छा कंदो तव्हांखे सॼी सिंध वारा नंढड़नि तव्हांजो ॾिठो हूंदो रूबी आई त हुनजो छा रवैयो तव्हां सां ॿिया सिंध जा सभु माण्हू जेको तव्हांजो एतिराम कनि था जेको तव्हांजो अदब कनि था उस्ताद जो क़दुरु डिघो आहे न सिंध वारनि जो मां एहसान मंदो आहियां उस्ताद जो क़दुरु डिघो आहे पर हुन मंज़िल जे हिसाब सां ॾिसी त हिते त हाणे कुझु न आहे ॿाहिरि त उस्ताद आसमान जो रुकंदा मां ख़ादिम तव्हांजो हलूं उस्ताद संगत बीठी आहे